नासिर हेडलाइंस वाली जो खबरवासा ठटे माशिर का नासिर ठटे में गुजर रात थाने अंदर फिरिस्ता नमूने फोतल नौजवान जी वासन पारा धरणो है विवाहे नूर मोहम्मद उर्फ नूर मलाज वासन पारा लाश कौमी शहर ते रखी धरणो है वियो एहतजाज कंदरन जी चवनायत नौजवान पुलिस से तशद्दुद में फोत हुआ है पुलिस आपघात जो ड्रामो करे पई खबरवासा ठटो माशिर कई पिया ठटे में गुजर रात थाने अंदर फिरिस्ता नमूने फोतल नौजवान जी वासन पारा धरणो है वियो है नूर मोहम्मद उर्फ नूर मलाज वासन पारा लाश कौमी शहर ते रखी धरणो है वियो है एहतजाज कंदरन जी चवनायत नौजवान पुलिस से तशद्दुद में फोत हुआ है पुलिस आपघात जो ड्रामो करे पई ब्रेकिंग न्यूज समासा शेर कई पिया ठटे में गुजर रात थाने अंदर फिरिस्ता नमूने फोतल नौजवान जे वासन पारा धरणो है वियो है नूर मोहम्मद उर्फ नूर मलाज वासन पारा लाश कौमी शहर ते रखी धरणो है वियो एहतजाज कंदरन जो चवनायत नौजवान पुलिस से तशद्दुद में फोत हुआ है पुलिस आपघात जो ड्रामो करे पई इन जा वधीक तफसील मालूम कंदासीं ठटो मां रहमतुल्लाह छटो का जी रहमतुल्लाह छठे थाने के लाकअप जो वॉशरूम में नौजवान नूर मला जो टंगियल हालत में लाश मिलो हो जो अज वासन पर छतो जन कौमी शहर ते रखी लाश खे धरणो है रात देर ताईं वासन पर थाने जो घेराव करे धरणे बाद लाश पोस्टमार्टम कराने लाइ सिलसिलो मुलतवी कयो वियो हो जितां पोस्टमार्टम कराइण खां पोइ अॼु सुबुह जो ॿीहर छतजन कौमी शहर ते हैदराबाद ठटो रोड ब्लॉक करे सरापा कयो वियो आहे हिन वक़्तु ठटे जे MP मावने ख़ुशूसी साहिब मुराद अली शाह जेके मावने ख़ुशूसी उते पहुतो आहे ऐं वारसनि सां ॻाल्हियूं हलंदियूं आहिनि तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त SSP ठटो फौरी तौर ते नोटिस वठंदे SHO ठटो के सस्पेंड करे उन जगह पे SHO असलम गोगो मुक़रर कयो वियो आहे मकली जे SHO के हिन वक़्तु ताईं अञा ताईं जे ॻाल्हियूं हलंदियूं आहिनि ऐं STI धरणो जारी आहे ऐं वारसनि पारां इहो चवणु आहे त पुलिस असांजे नौजवान खे बेगुनाह मारियो आहे ऐं हुनजो जेसिताईं FIR नथी दाख़िल थिए तेसिताईं असांजो STI धरणो जारी रहंदो जी मेहरबानी रहमतुल्लाह तफ़सील ॾियण जे लाइ।